अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गजाला आप लोग सबक पेरिया है का नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान मकानी चूंडुनि लाइ अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में ख़िताब दौरान इमरान खान जो चवणु आहे त मकानी चूंडुनि में पूरी कुवत सां मैदान में लहंदासीं। तहरीक इंसाफ़ मुल्क जी मक़बूल तरीन जमायत आहे। अवाम वटि PTI खां सवाइ को बहितर ऑप्शन नाहे। मकानी चूंडुनि लाइ पार्टीअ जे तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म कयो वञे। असांजा कारकुन पार्टीअ जो क़ीमती असासो आहिनि। इलेक्शन में मेरिट ते टिकेटूं ॾिनियूं वेंदियूं। नून लीग के कायद नवाज शरीफ और PDM सरबराह मौलाना फजल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। हुकूमत मुखालिफ तहरीक के फ़ैसिलातो बनाने ते मुशावरत। नवाज शरीफ पारां PDM जो सरबराही इजलास तकड़ो घुराइण जी दरख्वास्त। मौलाना फजल रहमान ईंदड़ हफ़्ते इजलास घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। अपोज़िशन के गडियल लॉन्ग मार्च जे पीपल्स पार्टी की तजवीज़ ख़यालन जी ॾे मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त हुकूमत के घर भेड़ो करण लाइ समूरा आइनी कानूनी और अवामी ऑप्शन इस्तेमाल कया वेंदा। सुप्रीम कोर्ट क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में अक़लियतुनि जी सीटुनि जो अंग वधाइण वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार। अदालत रिमार्क्स न आहिनि त अक़लियतुनि जी सीटुनि जो अंग वधाइण लाइ आइन में तरमीम घुर्बल आहे। पार्लियामेंट खे आइन में तरमीम जो हुकुम नथा ॾेई सघूं। अल्लाह करे अमरीकी सदर जो बाइडन फ़ोन करे वज़ीर आज़म की परेशानी घटि करे। मुल्क में एहतिसाब जो अमल नाले मात्र आहे। नओ ऑर्डिनेंस जारी थींदे 4 महीना गुज़री विया पर कंहिंखे नाहे ख़बर त छा करणो आहे। स्टेट बैंक जो बिल कानून अञा ताईं नाहे बणियो पर सेविंग रेट घटाए वियो। हाउसिंग लोन के भी रोल बैक करण जो चयो वियो। IMF हाणे हुकुम ॾींदो त स्टेट बैंक के छा करणो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी जूं कराची में एहतिसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। नओ कोट भरिसां ॻोठ महबूब राजपूत मां मुबैना तौर अगवा थी वियल औरत फैज़ी ऐं मासूम नीगरी कोयल राजपूत की बाज़ियाबी लाइ बाईपास ते एहतिजाजी धरणो। मीरपुर ख़ास हैदराबाद ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक। ट्रैफिक मुअतल। अगवा जो 20 ॼणनि मथां केस दाख़िल थियण बावजूद का भी गिरफ्तारी अमल में न अची सघी। सिजावल ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी सरापा एहतिजाज। सिजावल चूहर जमाली मुख्य क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो। केतिरनि कलाकनि ताईं रोड ब्लॉक रहण सबब ट्रैफिक मुअतल रही। PP जो अक़लियती अॻवान डॉक्टर हरीश कुमार भी धरणे में शरीक। मोरो भरिसां दर्स थाने जी हद मां लाश हथायो। लाश जी सुञाणप अहमदाबाद कॉलोनी वासी अली असगर चांडियो तौर थी। पुलिस मूजिब मामले की जांच हलंदड़ आहे। शुरुआती रिपोर्ट दाख़िल कई वई आहे।